रब बख़्श नथो करे उन जी बख़्शिश कंहिंखे ॾिनी वई? इहो विरहाइण आहे, इहो विरहाइण आहे। हुन में इहो बि हिकिड़ो सुवाल थींदो आहे आमतौर ते, ख़ासि करे सूफ़ी फ़िक्र जे माण्हुनि सां, त शरीयत हिकिड़ो सिलसिलो आहे, मार्फत आहे, हक़ीक़त तरीक़त आहे, तसव्वुफ़ जो सिलसिलो मार्फत सां जुड़ियल आहे। त हिकिड़नि माण्हुनि जो चवणु आहे त जेका मार्फत शरीयत सां लागू न आहे उहा मार्फत न आहे, ऐं भली को उॾामंदो अचे किताबनि में। ऐं इन खां पोइ निमाज़ आहे या ज़ाहिरी जेके शरीयत जा अमल आहिनि, अहकाम आहिनि, या नशो वापराइणु आहे, उहे असांजे सूफ़ियुनि वटि घणनि वटि त थिए थो। तव्हां हिन खे मुंहिंजो दौरु जेको हुई 30-32 सालनि में गुज़रियो आहे, सुजात नशीन जे दौरान, जॾहिं आउं ज़िक्र ॾींदो आहियां त हुननि खे पहिरीं तलक़ीन इहा कंदो आहियां, बाबा मैखानो न चाहे जो धंधो कूड़ो न रखे, छो जो इन्हनि सूफ़ियुनि असांखे बदनाम करे छॾियो। अॼु 85 to 90% माण्हुनि जो इहो आहे भई सूफ़ी जेके आहिनि ॾंडो कोन्हो रखी सादड़ी पियो वरी पंहिंजे ख़्याल में वेठा ऐं न कोई आउं उन्हनि खे सूफ़ी मञा। सूफ़ी ख़ुदि हिकिड़ी तबलीग जी तहरीक, छो जो हीउ हिकिड़ो अहिड़ो फ्लैग, अहिड़ो झंडो आहे जंहिंजे हेठां जेको अचे थो उनखे हिकिड़ो संदो वर्क ॾिनो थो वञे त तूं हिन मिशन ते। उन जा रिज़ल्ट भले थोरा लेट ई अचनि था या जॾहिं चाहिनि तॾहिं, पर हुनखे कमु ज़रूरु अची रखूं था जेका ख़ुदि हुनजी ज़ात खे तेसी ख़बर न पवंदी आहे, जेसी डिफाइन करे ॿुधाईंदो मूं तोखे हिन लाइ सिलेक्ट कयो। बाक़ी शरीयत तरीक़त गोश्त हदी जो मिसाल, हू हुन खां सवा बेकार आहे, हू हुन खां सवा बेकार आहे। अॼु बि असांजी ज़िक्र खां सवाइ तलक़ीन जेका आहे उन में पहिरियों इहो आहे त बाबा हिन खां बाद में जेके असां ते हुकूकुल्ला अचनि, शरई अहकामात अचनि, रोज़ो, निमाज़, ज़कात, ख़ैरात, हज जेको थिए उहो करिणो आहे। निमाज़ पढ़णी ईअं न कान्हे, पर केतिरा असांजा सूफ़ी साहिबान अहिड़ा बि बाबा केरु थो पढ़े निमाज़ बि, हिकिड़ो सच थो कयोसीं जिंद छुटी कान छुटंदी, जिंद हिसाब किताब सां छुटंदी। पर पोइ जॾहिं छॾाए थो त ख़ुदि मथां परवानो लिखाए थो ॾिए हाणे तोते का इबादत न, ऐं उनजे जवाब में असांखे उहा शइ ॾियणी करे ॾियणी पवंदी। त पोइ हेतिरी इनायत कई, मुंहिंजी हेतिरी बंदगी कई, जेकॾहिं इन्हनि अहकामनि ते ऐं असांजे ज़िक्र ते न आहे। जो हाणे नंढो मिसाल ॿुधायां, बीचमान वफ़ाई मुंहिंजे ॾाॾे खां पुछो त के भला इस्लाम जी बि ख़िदमत करियो पिया, रुॻो माण्हुनि खां नज़राना पिया वठो। प्रताप नालो हूंदो, बूढ़ो हूंदो, सभु कोई प्रताप बूढ़ो, पाण उनजी पाण में चोथीन मां त पहिरीं हिन सां ॻाल्हाए पोइ मूं ताईं पहुची। प्रताप जेको सो हाफ़िज़ क़ुरान, चङनि जा पर यानी चोटीअ जे आलमनि सां हुनजा बहस कयल हुआ, उहो आलम हुनजा पेर चुमी उछा बगाए त तूं चए पोइ हिन नालो छो नथा फेराए, तोखे अञा ज़रूरत थिए थी त नाले जी, जॾहिं हुन नाले में ई कोन्हे त तोखे अञा नाले जी कहिड़ी ज़रूरत थी पए।
नाले छा रखियो वो दिल हुआ किथे साईं सादिक शाह और शरीफ साहब उमरकोट के पासे में साईं दादा पीर साईं पहलू खलीफ हुआ सूफी सादिक भाई सऊदी अरब आलम आए जैसे असीं ॻाल्हाईंदासीं तॾहिं तुंहिंजी कचहरी में को हिंदू न हाँ हमें बेशक सुबुह जो धैर्य था असांजी एरिया अहिड़ी आहे हिंदू मुस्लमान सभु थर आहे सॼो सुबुह जो सभु मुस्लमान विहारीनि असांखे अचनि फजर नमाज़ भोज आहे सभई तिलका हणी वेठा आहिनि छोकिरियूं रखी वेठा आहिनि कहिड़ियूं चादरूं कहिड़ियूं पर मतिलबु को मुस्लमान हुजे ई नमाज़ जो टाइम ऐं नालो मूंखे शक्ल नालो यादि नथो अचे पर पाण हिकिड़े हिसाब सां प्रतापी नालो रखंदासीं प्रताप निमाज़ पढ़े त तव्हां हिनजी निमाज़ ॾिसो जेकॾहिं हीअ ग़लति आहे त पोइ पाण पए हुन निमाज़ पढ़ी जेमहिल सजदो करियो मां थोरो पुठियां थिए निमाज़ खां फारिग थियो ॿी त सॼी सही हुई बाक़ी सजदे में ई यानी सूर पियो पैदा करे हुकुम इहो आहे त सजदे में पंहिंजूं ॿाहूं ख़ुलासो रखो ताकी गुनाह झड़िजाए हीअं न ऐं हिन उनखे थोरो समेटियो आहे पता छो जैसे बैतुल्ला एॾो वेझो हो त मुंहिंजो मथो पियो टकराइजे हाँ जॾहिं प्रताप जी निमाज़ सजदे जे लाइ बैतुल्ला अरब मां हले थो उमरकोट में थी बीहे थो पोइ हाणे ॿुधायो इहो छा हो इन माण्हूअ खे नाले जी या मज़हब जी कंहिंजी ज़रूरत आहे कान्हे क़ुरान शरीफ़ में लफ़्ज़ आहे मुस्लिमीन वल मुस्लिमात मोमिनीन वल मोमिनात उहे मोमिन मर्द उहे मोमिन औरतूं कहिड़ी वरी यानी हिते मज़हब त आयो कोन मुस्लिमीन वल मुस्लिमान त सम्झासीं उहे मुस्लमान मर्द उहे मुस्लमान औरतूं त मोमिनीन वल मोमिनात उहे मोमिन मर्द ऐं उहे मोमिन औरतूं इहा कंहिंजी निशानदेही आहे कंहिंजे नाते इहा कहिड़ी क़ौम हुई जंहिंजो मज़हब बि कोन हो ईसाइत में बि कोन्हे यहूदियत में बि कोन्हे ऐं हिंदू सॼी दुनिया में क़ुरान शरीफ़ में जेका ॻाल्हि आई आहे सॼी दुनिया जे लाइ छो जो आख़िरी ज़मान जे मथां नाज़िल जेका बि शइ थी आहे पाण रहमतुल आलमीन थिया रहमतुल मुस्लिमीन त कोन्हे आलमनि जे लाइ जेको मञे कंहिंखे दीन फेराइण जी ज़रूरत कोन्हे फ़क़ति ईमान आणणु बराबरि ज़रूरी कोन्हे त भई दीन फेराए दिलि फेरायो ज़ाहिर वरी कीअं ॿुधे तव्हां इहा निशानदेही मोमिनीन वल मोमिनात इहा कहिड़ी क़ौम हुई कहिड़ो मज़हब छा हो उहे कहिड़ा मर्द मोमिन ऐं कहिड़ियूं मर्द मोमिन औरतूं हुयूं मुस्लमाननि खां सवाइ आयो ऐं इहा क़ुरान जी गवाही